अॼु पंहिंजे ॿुधंदड़नि जे लाइ हाज़िर आहे किसो सियाणो बादशाह। दोस्तो, हिकिड़ो शख़्स हुयो जंहिं वटि बेशुमार धन दौलत हुई। हिन खे 4 पुट हुआ। हिकिड़े भेरे उहो शख़्स बीमार थी पियो। घणाई इलाज करायईं पर फ़ाइदो कोन थियुसि। जॾहिं बचण मुहाल ॾिठईं तॾहिं ख़्यालु थियुसि त मूं वटि जेका बि मिल्कियत आहे सा हींअर ई छोकिरनि में विराए छॾियां, मतां मुंहिंजे मरण खां पोइ पाण में विड़ी बुछड़ा न थियनि। उहो वीचार करे हिन 4 देगड़ा घुराया, पोइ पंहिंजी मिल्कियत जा हिसा कयईं। कुझु हिकिड़े में, कुझु ॿिए में, अहिड़ी तरह चइनी देगड़नि में कुझु न कुझु विझी 4 देगड़ा जुदा जुदा पंहिंजी खट जे चइनी पावनि जे हेठां पुराए छॾियईं। जॾहिं सकरात जो वक़्तु आयुसि तॾहिं चइनी पुटनि खे सॾाए चयईं त बाबा, धन दौलत अहिड़ी शइ आहे जंहिं तां हमेशह खून ख़राबा थींदा आहिनि। मूं पंहिंजी समूरी मिल्कियत 4 भाङनि में विरहाई आहे ऐं 4 हिसा अलॻि अलॻि पंहिंजी खट जे 4 पावनि हेठां पूरे छॾिया आहिनि। मूं लाइ 4 अखियुनि जे तारनि जीअं आहियो। पंहिंजी मिल्कियत जो मूं को बि हिसो घटि वधि न कयो आहे। तंहिं करे अव्हां मां हर हिकु मुंहिंजे रूबरू खट जो हिकु हिकु पाओ पंहिंजो पंहिंजो करे छॾे। मुंहिंजे मरण खां पोइ उन जे हेठां जो कुझु पूरियल हुजे सो खोटे खणी छॾिजो। छोकिरनि पंहिंजे पीउ जी उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं पुखा विझी हर हिकु पंहिंजो पंहिंजो पाओ मुक़ररु करे छॾियो। जॾहिं शाहूकार मरी वियो तॾहिं 4 भाइरनि खट खे पंहिंजे पंहिंजे पाए हेठां ज़मीन खोटी धन जा देगड़ा ॿाहिरि कढिया। छा ॾिसनि त हिकिड़े देगड़े में हीरा जवाहर रखिया आहिनि, ॿियो सोन सां ॾटियो भरियो पियो आहे ऐं 3 ऐं 4 में कुझु बि कोन्हे। हिकिड़े में रुॻो बुक मिटीअ जो ऐं ॿिए में 2-4 सुकल हॾियूं। जन छोकिरनि खे हीरनि जवाहरनि ऐं सोन चांदीअ जा देगड़ा हथ आया, उहे त ॾाढा ख़ुशि थिया। बाक़ी 2 छोकिरनि खे जो मिटीअ ऐं हॾनि जा देगड़ा मिलिया सो सख़्तु नाराज़ थिया। भाइरनि खे चयऊं त हिन धूड़ ऐं हॾियुनि खे असां छा कंदासीं? असीं असुल मिल्कियत मां ज़रूरु हिसो वठंदासीं। उन्हीअ ते हिननि चयो त बाबू हथनि सां मिल्कियत विरहाए वियो, तव्हां पाण उहा मिल्कियत क़बूल कई हुई ऐं पंहिंजी ख़ुशीअ सां पंहिंजा पावा मुक़ररु कया हुआ। हाणे छा थींदो? आख़िर हिननि जो तकरार वधणु लॻो ऐं ॻाल्हि चइनि चङनि ताईं वञी पहुती, पर चङा बि कंहिं फ़ैसिले ते पहुची न सघिया। चयऊं त उन में ज़रूरु को राज़ रखियलु आहे, तंहिं करे कंहिं ॾाहे माण्हूअ खां न्याउ करायो। सभई भाइर उन ॻाल्हि ते राज़ी थिया। कंहिं ॾाहे माण्हूअ जी ॻोल्हा कयऊं पर को बि ॾाहो माण्हू हिननि खे न मिली सघियो जो को निबेरो करे सघे। तॾहिं लाचार 4 ॼणा गॾिजी मुल्क जे बादशाह वटि इंसाफ़ लाइ विया। जॾहिं बादशाह जे शहर खे वेझो पहुता त परियां शहज़ादो घोड़े ते ईंदो हिननि खे ॾिसण में आयो। हिननि अॻिते वधी शहज़ादे खां बादशाह जी पुछा कई, जंहिं चयुनि त बादशाह वेठो आहे पर बादशाह चरियो थी वियो आहे। उहा ॻाल्हि ॿुधी हिननि सभिनी खे अजब लॻो। ख़्यालु कयऊं त मोटी हलूं, हाणे चरे खां कहिड़ो फ़ैसिलो कराईंदासीं। पर वरी रिढ़ी अॻिते वधिया ऐं वञी महलात जे वेझो पहुता। उते हिननि खे शहज़ादी मिली, जंहिं ॿुधायुनि त बादशाह वेठो त आहे पर बादशाह अंधो थी वियो आहे। उन ॻाल्हि बि हिननि भाइरनि खे इंतिहाई अजब में विझी छॾियो। ख़्यालु कयऊं त को मिड़ियो ई राज़ आहे इन्हनि ॻाल्हियुनि जे पोयां। ख़ैर अॻिते वधिया। अञा कुझु अॻभरो थिया त राणी दरीअ खां बीठी हुई। पुछा करण ते राणीअ ॿुधाइनि त 12 महीना थिया आहिनि जो बादशाह गुज़ारे वियो आहे। राणीअ जो जवाबु ॿुधी हिननि जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। नेठि घणी पुछा ॻाछा मां मालूम थियुनि त बादशाह सलामत वाक़ई मौजूदु आहे। ही 4 भाइर पोइ बादशाह जी दरबार में पहुची विया ऐं बादशाह खे फ़ैसिले लाइ अर्ज़ु कयऊं। बादशाह हिननि जी ॻाल्हि ॿुधी पहिरीं त कुझु ख़्याल में पइजी वियो, पर पोइ गुजारत खे सले चयईं त अव्हां जो पीउ बिल्कुलु पूरो फ़ैसिलो करे वियो आहे। हीरनि जवाहरनि वारो भले हीरा जवाहर खणे ऐं सोन वारो सोन खणे, बाक़ी जंहिंखे मिटीअ जो देगड़ो मिलियो आहे सो पीउ जी ज़मीन संभाले ऐं जंहिंखे हॾियूं हथियायूं आहिनि सो चौपाई माल जो मालिक थिए। बादशाह जो उहो फ़ैसिलो ॿुधी 4 भाइर ॾाढो ख़ुशि थिया ऐं बादशाह जा लखें शुक्राना करणु लॻा। पर वञण वक़्तु बादशाह खे अर्ज़ु कयऊं त बादशाह सलामत जी इजाज़त मिले त हिकु ॿियो बि अर्ज़ु करियूं। बादशाह हिननि खे मोकल ॾिनी। हिननि मां हिकिड़े अदब सां अर्ज़ु कयो त जीअंदा क़िबला, असीं जॾहिं हज़ूर जन ॾांहुं पिया आयासीं तॾहिं पहिरियां ई शहज़ादो गॾियो
जंहिं चयो त बादशाह वेठो त आहे पर चरियो थी वियो आहे। वरी कुझु अॻिते आयासीं त शहज़ादी मिली, जंहिं चयो त बादशाह वेठो त आहे पर अंधो थी वियो आहे। अञा अॻिते आयासीं त राणी मिली, बादशाह जी याने घरवारी मिली, जंहिं चयो त हिकु पूरो साल थी वियो आहे बादशाह गुज़ारे वियो आहे। पर जॾहिं असीं हिते पहुतासीं ॾिठोसीं त तव्हां त बिल्कुलु सलामत वेठा आहियो। आख़िर हिननि जे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो मक़सदु छा हुयो, मतिलबु छा हुयो? उन ते बादशाह चयो त उन्हनि टिनी सच चयो आहे, पर अवां हिननि जी ॻाल्हि न सम्झी। शहज़ादे जे चयो त बादशाह चरियो थियो वेठो आहे, उनजो मतिलबु हीउ आहे त अञा हिन जी शादी करणु नथो घुरां। चाहियां थो त भले पढ़े ऐं ज़्यादा इल्मु हासिलु करे त पोइ शादी करायांसि। पर शहज़ादो सम्झे थो त आउं बालिग़ थियो आहियां त बाबो शादी नथो कराए, शायदि सम्झे नथो, तंहिं करे चरियो आहे। शहज़ादीअ जो चयो त बादशाह अंधो थियो वेठो आहे, उनजो मतिलबु इहो आहे त शहज़ादी सम्झे थी त आउं 16 सालनि जी अची थी चुकी आहियां। बादशाह मूंखे रोज़ु ॾिसे थो, पर उन हूंदे बि मुंहिंजी शादी नथो कराए। हक़ीक़त में मूंखे को अहिड़ो लाइक़ु वर ऐं घरु नथो सुझे जो शहज़ादीअ खे परणायां, तंहिं करे सम्झे थी त बादशाह अंधो थी वियो आहे। वरी राणीअ जो चयो त बादशाह 12 महीननि खां मरी वियो आहे, तंहिंजो मतिलबु इहो आहे त अॼु बराबरि 12 महीना थिया आहिनि जो बादशाही कमनि जे करे ऐं हिकु साथ बि राणीअ सां मुलाक़ात न करे सघियो आहियां, तंहिं करे हूअ सम्झे थी त बादशाह मरी वियो आहे। उहा ॻाल्हि ॿुधी ऐं पंहिंजो इंसाफ़ु थींदो ॾिसी उहे चारई भाइर बादशाह जे अकुल ऐं दानाईअ जी साराह करणु लॻा ऐं दुआऊं कंदा अची घर पहुता। पोइ पाण में मेठ मुहबत सां गुज़ारणु लॻा। दोस्तो, इन तरह जूं वधीक किसनि, कहाणियुनि, बयाननि, बादशाहनि, वाक़ियनि, वज़ीरनि, ठगनि, जिन्ननि, परियुनि, देवनि, इस्लामी, मुआशिरती, समाजी, इख़लाक़ी कहाणियुनि ते मुश्तमिल वीडियोज़ जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं कमेंट में पंहिंजी राय खां वीडियोज़ जे बारे में ज़रूरु आगाह कंदा।